अल्लाह पाक जा एहसान थिया। जुमातुल मुबारक जो ॾींहुं 18 शव्वाल मुकर्रम 1443 हिजरी अल्लाह पाक पंहिंजे घर जे अंदरि असांखे हाज़िरी जो शरफ़ नसीब फरमायो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांजे अचण खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। कायनात जे अंदरि अल्लाह पाक इंसाननि खे टिनि सूरतुनि जे अंदरि विरायत फरमायो। या त पहिरें नंबर ते मुनकिर आहे ऐं हुन खां ॿिए नंबर ते ईमान वारो आहे ऐं टे नंबर ते मुनाफ़िक़ आहे। मुनकिर त हुनखे चइबो आहे जीअं क़ुर फरमाए त यअमुरून बिल मुनकरि व यनहून अनिल मारूफ़। माना इन्हनि जी आदत इहा आहे त इहे बुराईअ जो हुकुम कनि था ऐं चङाईअ खां रोकनि था। बुराईअ जो हुकुम कीअं? अल्लाह पाक जी नाफ़रमानी हूंदी, को एतिराज़ न हूंदो। कायनात में एतिरा वॾा मुनकरात हलनि था। ईमान जो इंसान इनकार करे थो, अल्लाह जो इनकार करे थो, त उन वक़्त में इंसान खे गैरत न ईंदी। पर जंहिं वक़्त में पंहिंजे नफ़्स खे का ॻाल्हि ख़राब लॻंदी त उन वक़्त में इंसान जो ज़मीर ऐं इंसान जो नफ़्स उथी करे बीह रहंदो ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ फ़ैसिला वेठो कंदो। हक़ीक़त इहा आहे त इहा इन जी इंसानियत न आहे, बल्कि इहा इन जी शैतानियत आहे। अल्लाह तबारक व तआला जे नाज़िल कयल क़ुर मुक़द्दस जे मथां जंहिं ईमान आंदो असुल ईमान उहो आहे अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कॾहिं आख़िरत जा वाक़िया ॿुधाइण फरमाईंदा हुआ त उहे जीअं साईं जन जे मुंहुं मुबारक मां उहे वाक़िया ॿुधंदा हुआ उन जे मथां ईमान आणींदा हुआ ऐं फ़ौरन अमल जे लाइ तयारु थी वेंदा हुआ। हिकु दफ़े साईं जन पंहिंजी घरवारी खे फरमायूं त अव्हांखे मां पंहिंजे हिन जो जन्नत जो नज़ारो करायां? त उन चयो त न साईं, अव्हां मूंखे चयो ॼण त मूं जन्नत जो नज़ारो करे छॾियो। त बाद में उन जे मुतालिक़ीन औरतुनि उन खां पुछो त अम्मा साईं, अव्हांखे दुनिया जे अंदरि जन्नत जी ज़ियारत जो शरफ़ मिले पियो, तव्हां उन जो इनकार छो कयो? तव्हांखे घुरिजे हा त तव्हां जन्नत जो दीदार कयो हा। अम्मा साईं फरमाए त मूंखे जॾहिं रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इहा पेशकश कई त तोखे मां चवें त मां अल्लाह पाक खां दुआ घुरां, अल्लाह पाक तोखे दुनिया जे अंदरि जन्नत जो दीदार करणु फरमाए। त मूं रसूलुल्लाह जे इन कौल मुबारक ते ईमान आहे। हाणे जेकॾहिं मां उन्हनि खां ॾिसण जो मुतालबो कयां ॼण त मुंहिंजो कामिल ईमान न थींदो, पोइ ईमान जो कमाल कॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह जे रसूल जे कौल ते अक़ीदो हुजे, ईमान हुजे, पंहिंजे अखियुनि जे ॾिठल ते बि उहो अक़ीदो ईमान न हुजे। असुल ईमान इहो आहे। अल्लाह जे क़ुर जो हुकुम आयो आमन्ना सदक़ना चई करे उन जे मथां ईमान जे लाइ इंसान तयारु थी वियो। इन खे मोमिन चइबो आहे। अल्लाह तबारक व तआला कंहिं हुकुम खां झलियो त हाणे उन जो हिकमत ऐं उन जी बसीरत सम्झ में अचे या न अचे, रब जो हुकुम आहे, उन खां माण्हू फौरन झलिजी वञे। इन खे चइबो आहे ईमान। क़ुर इन जे बारे में फरमायो त अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम। फरमाई त जेके ईमान आणनि था ग़ैब जे मथां ऐं नमाज़ खे क़ाइम कनि था, ऐं फरमाई त व मिम्मा रज़क़नाहुम, ऐं जेको अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वियो उन रिज़्क़ मां अल्लाह जे नाले ते वरी बि रहियत जे अंदरि ख़र्च बि कनि था।
ईमान वारनि जी निशानी ॿुधाईंदे रब फरमायो हिकु त ग़ैबत ईमान। असांजो ग़ैबत ईमान इहो आहे त रड़ियूं वेठा था कनि सिंध जे अंदरि त साईं सिंध में बरसाति नथी पए, पाणी पंजाब बंदि करे छॾियो, असांजूं ज़मीनूं सुकी वयूं, ॿुटर अची वियो, जानवर मरनि था। असां वटि ज़मीन जे अंदरि पाणी पीअण जे लाइ कोन्हे, ज़मीन जे अंदरां पाणी तब्दील थी वियो। केतिरा इलाइक़ा अहिड़ा ॾिठासीं जंहिंजे अंदरि पहिरियों पाणी मिठो हुयो, अॼु उते खारो बणिजी वियो। ऐं इहे ज़ाहिरी असबाबनि जे लाइ रड़ियूं वेठा था कनि त साईं असांखे पाणी खपे, पाणी ज़िंदगी आहे, पाणी पाणी वेठा था कनि। पर इन्हनि ग़ैबत ईमान न हूंदो, इन्हनि जो अल्लाह रब जलाल जी ज़ात जे मथां ईमान न आहे। ईमान इन शइ खे चइबो आहे, जुमे जी नमाज़ ते ख़ुतबे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जो ख़ुतबो इरशाद था फरमाइनि। उन वक़्त में अची करे हिकिड़ो शख़्स अचे थो, अची करे अर्ज़ु करे या रसूलल्लाह हलकल माल व जारियालो, साईं असांजो माल ऐं असांजी औलाद हलाक थींदी थी वञे, छाजे करे? साईं पाणी कोन्हे। मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते हथड़ा मुबारक खणी करे दुआ घुरी, ए मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे मस्जिद जे अंदरि तुंहिंजा पाना रड़ींदा कनि न भुख में न वञण जे लाइ साईं पाणी खे वसाइण फरमाए। साफ़ी फरमाइनि था इन जुमे खां अॻु में असां आसमान जे तरफ़ ॾिठो हुयोसीं, हिकिड़ो ककर जो टुकड़ो बि आसमान ते न हुयो। जॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह जन हथ खणी करे दुआ करण फरमाई, अल्लाह जे रसूल जे सदके ककर बि अची विया, बरसाति वसण शुरू थी वई। इहो ईमान हुयो साहबा इकराम जो, इहो नमाज़नि जे मथां अल्लाह जी रहमत हुई। अॼु ॿार पाणी पाणी वेठा धकनि था, पर को नमाज़ ते अचण जे लाइ तयारु कोन्हे, को रब जे घर में अची करे हीअं रब खे ॿधाइण जे लाइ तयारु कोन्हे। ईमान कोन्हे, हीअं इन हालत में किना थी करे मरी वेंदा, पर रब जे दर ते न ईंदा। शैतान अहिड़ो ज़हन ठाहे छॾियो इंसान जो, ॿार तड़पी तड़पी करे कुरड़ी वांगुरु मरी वेंदा, पर रब जे दर ते कोन ईंदा। अलाए हिकिड़ो साफ़ ॿुधाए थो मूंखे, हिन जी सिंध जी मशहूरु अख़बार आहे कि हुनजो मालिक आहे, एॾो जी शराब पीअंदो, एॾो शराब पीअंदो, एॾो शराब पीअंदो जो जंहिंजी का हद ई कोन्हे। सॼी राति शाम जो 7 बजे खां शुरू करे सुबुह जो 5 बजे, ऐं डॉक्टरनि हुनखे चयो शराब छॾींदे बि त मरी वेंदे, न छॾींदे बि मरी वेंदे, हालत ॾिसो ज़िंदगी। ऐं उहो छॾण जे लाइ तयारु कोन्हे। इन हालत में इहो ड्रिंक करे करे शराब पी पी मरी वेंदो, आख़िरत जे अंदरि छा हिसाब ॾींदो? इन जे करे त क़ुर फरमायो त तव्हांजे मथां अल्लाह तबारक व तआला इहे शराब जूं शयूं ऐं इन हराम जी शयुनि खे रब तव्हांजे मथां हराम करणु फरमायो। पर को हुजे त अल्लाह जे क़ुर खे पढ़े त साईं, अॼु दुनिया जे माल ऐं मता वारे हिन इल्म खे दीन खे पढ़नि था, पर अल्लाह जे क़ुर खे पढ़ण जे लाइ को तयारु कोन्हे। रब जे क़ुर दुनिया में रहण जा सलीका बि सेखारिया, मौत खां बाद में बि जन्नत खे हासिल करण जा तरीक़ा अल्लाह जे क़ुर सेखारिया। ऐं उहो वक़्तु आहे अॻियुनि क़ौमुनि जा मिसाल पढ़ंदा आहियूं। कुरान फरमाए त अलम यातिहिम नबउल लज़ीना मिन क़ब्लिहिम क़ौमि नूह व आद व समूद व क़ौमि इब्राहीम व अस्हाबि मदयन वल मुतफ़िकात अततहुम रुसुलुहुम बिल बय्यिनाति फमा कान अल्लाहु लियज़लिमहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अल्लाह जे क़ुरान फरमाई त इहा असांजे मदयन वारा, आद ऐं समूद वारा, इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ौम वारा, इन्हनि जे तरफ़ असां नबी मोकिलियासीं। अततहुम रुसुलुहुम बिल बय्यिनात, इन्हनि जे तरफ़ असां रसूलनि खे दलील ॾेई करे, किताब ॾेई करे मोकिलियोसीं। इन्हनि जे मथां ईमान न आंदो। पोइ अल्लाह जो जॾहिं उन्हनि जे मथां अज़ाब आयो, अज़ाब जे वक़्त में रड़ियूं कनि था, हाय अफ़सोस, ए अल्लाह असांजे मथां रहम करणु फरमाए। रब फरमायो त हाणे था अचो। फिरौन बि जॾहिं दरिया कुल्थुनि जे अंदरि ॿुॾे पियो, उन वक़्त में फिरौन बि चयो त मुंहिंजा अल्लाह आमन्ना बिरब्बि मूसा व हारून, फरमाई त असां हिन वक़्त में मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे रब जे मथां ईमान था आणियो। रब फरमायो त फल्यौम नुनज्जीक बिबदनिक लितकून लिमन खल्फक आया व इन कसीरम मिनन नास अन आयातिना लगाफिलून। फिरौन चयो त साईं असां ईमान था आहियूं। अल्लाह फरमाए त बीह त सही, तोखे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम सम्झाईंदो रहियो न सम्झे, हाणे जॾहिं मौत खे साम्हूं ॾिठो थी, हाणे चवे थो त ईमान थो आणियां। मां अल्लाह तोखे अज़ाब जे अंदरि मारींदोमांइ ऐं दुनिया वारनि जे लाइ क़यामत जे ॾींहं ताईं तोखे मिसाल बनाए दुनिया वारनि खे ॿुधाईंदुमि हीउ दुनिया जे मथां हुकूमत कंदो हुयो, पर मां अल्लाह जी नाफ़रमानी कई, रब हुनखे हमेशह जहन्नम जो मुस्तहिक़ करे छॾियो, हमेशह जहन्नम जे अंदरि। हा, अॼु जेकॾहिं काफ़िर खे चओ न त साईं काफ़िर जहन्नम में चवंदा, साईं इहा त इंतिहा पसंदी आहे। हो जेको अल्लाह जी नाफ़रमानी करे थो ज़ालिम,
ॾींहं राति ज़िना में, ॾींहं राति शराब में, ॾींहं राति अल्लाह जी नाफ़रमानी में, उनखे चवण जे लाइ तयारु न आहे, उनखे को मुजरिम चवण लाइ तयारु न आहे। बाक़ी क़ुर जो हुकुम ॿुधाए त साईं हीअ त इंतिहा पसंदि आहे, रब गफ़ूर रहीम आहे, रब गफ़ूर रहीम हुजे। हा मुंहिंजे अल्लाह जे रसूल जे दर्जे खे बदर जे अंदरि हीअं वठी करे कोराए न हा। अल्लाह फरमाए त प्यारा इन्हनि खे को इन्हनि ईमान न आंदो, इन्हनि खे को अबू जहल एंड कंपनी खे कोरायो वियो। 70 मके जा काफ़िर उन्हनि जे सरदारनि खे बदर में रसूलुल्लाह पंहिंजे साहब खां कोराए करे जहन्नम जे तरफ़ पिटो करायो। जेको नाफ़रमान थींदो नाफ़रमान जहन्नम में आहे। ॻाल्हि सिधी, अल्लाह जो जेको फरमाबरदार आहे, दुनिया जी सरदारी खे तव्हां क़बूल कयो था, दुनिया जे वॾेरनि जे साम्हूं तव्हां हथ ॿधियूं बीठायो, पर रब जे क़ुर जे साम्हूं तव्हां हथ ॿधण जे लाइ तयारु न आहियो। जीअं मां अर्ज़ु कंदो आहियां त इहे जेके सरदारनि जे दरबार में वञो, 3 कलाक चमचा वेठा आहिनि इंतज़ार में, साहब निकिरे थो ऐं साहब ॿाहिरि निकिरे थो, उन हथ में लॻण जे लाइ तयारु न। पोइ बि चवंदा साईं त असांजो को दरबार हो। मुंहिंजा दोस्तो, इहो इन जे करे तव्हांजी बेइज़ती थिए थी। रब जे क़ुर खे पुठीअ जे पोयां उछलायो आहे। अल्लाह जे क़ुर तव्हांखे उस्ताद जी अज़मत सेखारी, रब जे क़ुर तव्हांखे मस्जिद जी अज़मत सेखारी, रब जे क़ुर तव्हांखे अल्लाह जी इबादत सेखारी, रब जे क़ुर तव्हांखे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करण जो तरीक़ो सेखारियो। तव्हां इहे सभु जो सभु पुठीअ जे पोयां उछलाया। रब तव्हांखे दुनिया जे बंधन जो मुहताज बणायो, तव्हां अल्लाह जी बंदगी कयो, रब तव्हांखे दुनिया जे बंधन खां आज़ाद करणु फरमाईंदो। फरमाईंदा सिबवतल्लाहि वमन अहसनु मिनल्लाहि सिबवा। फरमाईंदा हीउ रब जो रंग आहे, जंहिंखे रब जो रंग लॻी वियो। फरमाईंदा वमन अहसनु मिनल्लाहि सिबवा वनहनु लहू आबिदून। हीउ मुंहिंजे रब जो रंग आहे, जंहिंखे रब जो रंग लॻी वियो। दुनिया सॼी हिकु तरफ़ थी पवे, अल्लाह तबारक व तआला हुनखे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि कामयाबी करणु फरमाईंदो। हीउ अल्लाह जो क़ुर जो रंग आहे। पर अचे कोन क़ुर खे संभाले। अॼु अहिड़ो वक़्तु आहे, सभु निशानियूं ॼण त क़यामत जूं ज़ाहिर थियनि थियूं, पर मुस्लमान रब जे तरफ़ अचण जे लाइ मुतवजो थियण जे लाइ तयारु न आहे। मुला जी तरफ़ मुतवजो न थियो, अल्लाह जे क़ुर जी तरफ़ मुतवजो थियो। अल्लाह तबारक व तआला जो क़ुर दुनिया जी ज़िंदगी जरण जा उसूल सेखारिया। जीअं उन्हनि हिकिड़ो शख़्स साहिब ने सवाल कयो, मूं हुनखे अर्ज़ु कयमि, मुंहिंजो न पीउ सां ॻाल्हाईंदो आहे, चई न ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजो इन जे करे तो पीउ जा चंपा न सठा, तो पीउ जा पुजा न सठा, तो पीउ जूं गारी न सठियूं। अॼु दुनिया तोखे सरियाम थी करे गारी थी ॾे, बर्दाश्त कर। तोखे पीउ माउ जो ॻाल्हाइण बर्दाश्त न करे, अॼु दुनिया तोखे चंपा थी हणे, अॼु कान खणी बीमारी तकलीफ़ बर्दाश्त करे। हा अल्लाह दुनिया में तोखे इज़त नसीब कंदो। अल्लाह जो क़ुर इहो सेखारे, क़ुर जो एतिराम कयो, उस्ताद जो एतिराम कयो, पंहिंजे पीउ माउ जो एतिराम कयो। हे थोरी थोरी ॻाल्हि ते पीउ माउ न विड़ाए वठे। बहरहाल मां अर्ज़ु कयमि, अल्लाह पाक ईमान इन इंसाननि खे 2 हालतुनि में तक़सीम करणु फरमायो, हिकिड़ो काफ़िर, ॿियो ईमान वारो, टियों मुनाफ़िक़। रब फरमायो ईमान वारो जन्नत जे अंदरि वेंदो ऐं मुनाफ़िक़ ऐं काफ़िर खे अल्लाह पाक हमेशह जहन्नम जे अंदरि दाख़िल फरमाईंदो। इहे सबक़ अल्लाह ॾिना ताकी इंसान सबक़ वठे। सुभाणे जॾहिं इहो साहु निरगुट खां ॿाहिरि निकिरणु शुरू थी वेंदो, उन वक़्त में तौबा जी ऐं माफ़ी जी तौफ़ीक़ न मिलंदी। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।